अदा ही ॾिसो हाणे ही ॾिसो मूं जेका आहे ही हिकिड़ी टेलीस्कोप ही ठाही आहे ॾिसो ठीकु आहे। हिन में जेको फोक्सर ठाहियो अथऊं ही तव्हां ॾिसो ही आई पीस लॻायो ही ॾिसो चूड़ी ते रखियलु आहे जॾहिं फोकस करियो हेठि मथे ही जेको आहे चूड़ी ते सिस्टम रखियलु आहे। ही 1.25 जो साइज़ जो आई पीस आहे ही हिन में लॻायो ऐं तव्हां जेको फोकस करियो। ही मुंहिंजो पंहिंजो ज़ाती आइडियो आहे ही हिनखे ढक आयल आहे साम्हूं वरी जॾहिं मिटी विटी न वञे उन लाइ करे ही ढक ही ॾींदो आहे। ही मुंहिंजी ठाहियल आहे ही 76 इंच जी रिफ्लेक्टर टेलीस्कोप आहे। अदा ही मुंहिंजो ठहियल आहे ॾिसो हिन में गिराड़ी लॻाई आहे ही काठी जो पीस आहे ही त उहो गाॾी जो जेको शीशा चाढ़ण वारो हूंदो आहे लीवर उन जा पीस आहिनि। ही सॼो मुंहिंजो पंहिंजो ठहियल हथ जो जेको आहे ही बाक़ाइदे ईअं जो ईअं कमु बि करे थो। हाणे मुंहिंजो हिकिड़ो हथ आहे ऐं हलाए ॾेखारियां तव्हांखे ॾिसो हिनखे घुराए त जल्दी हितां जल्दी बीह अथनि ही ॾिसो हूं हूंदो कर हूं वो सिधो सिधो ॾिसो ही ॾिसो था ही हिन रिफ्लेक्टर टेलीस्कोप जो फोक्सर आहे ही बि मुंहिंजो पंहिंजो ई ठहियल अथव जी। ही बारिशुनि जे करे थोरो जाम थी वियो आहे बारिशुनि जे करे हिनखे थोरो ऑइली करिणो पवंदो ही जेको आहे ही मुंहिंजो पंहिंजो ठहियल आहे ऐं मथां ढकणो लाइ हिन में आई पीस लॻायो इहो साम्हूं अंदरि सेकेंडरी मिरर लॻो पियो आहे ही बि मुंहिंजो पंहिंजो ई ठहियल आहे पीवीसी पाइपनि मां ई ठहियल आहे।